नाज़िन सखर में NCHD ऐं BECS जे तहत मुक़रर थियल उस्तादनि मुतालबनि जी मञता लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन हवाले सां ॾिसूं था शाहिद चन्ना जी ही रिपोर्ट। सखर में कश्मीर, शिकारपुर, सखर ऐं ॿियनि ज़िलनि सां तालुक़ रखंदड़ मेल ऐं फीमेल NCHD ऐं BICS तहत मुक़रर कयल उस्तादनि पारां मुतालबनि जी मञता जे लाइ प्रेस क्लब पहुची एहतिजाज कयो। मेल ऐं फीमेल उस्तादनि जो चवणु हो त 2004 खां सिंध गवर्नमेंट जा बंदि पियल स्कूल हलाए रहिया आहियूं, जंहिंसां केतिरा ई ॿार तालीम पिराए रहिया आहिनि, पर गुज़िरियल 6 महीननि खां असांजी पघारुनि जी अदायगी बंदि कई वई आहे। एक्स जा टीचर NCHD जा टीचर्स आहियूं, असांखे जेके 20 साल थी विया आहिनि, बनिस्बत ते असांखे रेगुलर थो करे वञे ऐं असांजी पघार जेका आहे त 25,000 रुपया आहे। हाणे 25,000 बनिस्बत गवर्नमेंट जे मुलाज़िमनि खां असांजी केतिरी घटि आहे। असां उन्हनि स्कूलनि में पढ़ायूं था जिथे काई टीचर अचण लाइ तयारु न आहे। ठीकु आहे, जेकी हाणे टीचर खयूं था उहे बि उते का टीचर अॼु ताईं न आहे आई। 14 सालनि कोटी असां ॿारनि खे तालीम ॾेई रहिया आहियूं। टीचर आया ऐं असांजी सैलरी 6 मंथ खां रहियल आहे, उन जे सिलसिले में आया आहियूं त रेगुलर कयो वञे, छो त असांखे 10 साल थी विया आहिनि, कंहिंखे 22 साल थी विया आहिनि ऐं रेगुलर नथा कनि। असां इहो चवणु चाहियूं था त असांखे काफ़ी टाइम थी वियो आहे, असां रेगुलर बि न आहियूं, सैलरीज़ बि असांखे पर मंथ नथी ॾेई वञे, लिहाज़ा असांजी सैलरीज़ जारी कई वञे, असांखे रेगुलर कयो वञे। NCHD ऐं BECS मेल ऐं फीमेल उस्तादनि सरकार खां मुतालबो कयो त गुज़िरियल 6 महीननि जूं रहियल पघारूं जारी करे खेसि मुस्तक़िल कयो वञे। कैमरामैन अब्दुल रज़ाक चौहान सां गॾु शाहिद चन्नो, आवाज़ TV न्यूज़, सखर।